बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह अज़-ज़ुख़्रुफ़, रुकू नंबर 1। हामीम। पधरे किताब जो कसम आहे त बेशक असां हिन किताब खे अरबी ॿोलीअ में क़ुरान कयो आहे त मन ही सम्झो। ऐं बेशक उहो किताब लोहे महफ़ूज़ में असां वटि लिखियलु आहे। बेशक उहो किताब वॾे मर्तबे वारो हिकमत वारो आहे। अव्हां खां नसीहत खे हिन करे मुंहुं मोड़े जलींदासूं छा त अव्हीं हद खां लंघियल क़ौम आहियो ऐं अॻियुनि क़ौमुनि में घणाई पैगंबर मोकिलियासूं ऐं वटनि को बि पैगंबर न थे आयो मगर साणसि ठठोलियूं थे कयाऊं। पोइ उन्हनि कुरैशिन खां सघ में तमामु ॾाढनि आद ऐं समूद खे जो खाइनि बिल्कुलु सघारा हुआ नास कयासूं ऐं अॻियनि जी हालति अॻियनि में बयान में गुज़री चुकी आहे। ऐं जेकॾहिं खाइनि पुछी त आसमाननि ऐं ज़मीन खे कंहिं बणायो त ज़रूरु चवंदा त उन्हनि खे ग़ालिब ॼाणंदड़ अल्लाह बणायो। उन्हीअ अल्लाह जंहिं अव्हां लाइ ज़मीन खे विछाणू बणायो ऐं अव्हां लाइ मंझंसि रस्ता बणाया त मन अव्हीं सिधो रस्तो लहो। ऐं उन्हीअ खे अल्लाह जंहिं आसमान मां अंदाज़े सां पाणी वसायो पोइ उनखे पाणीअ सां वीरान ॻोठ खे आबाद कयोसूं। अहिड़ी तरह अव्हां खे क़ब्रुनि मां कढियो वेंदो ऐं उन्हीअ अल्लाह जो कसम हर क़िस्म जा जानवर बणायाई ऐं अव्हां लाइ ॿेड़ियूं ऐं उहे जानवर बणायाई जिन ते अव्हीं चढ़ो त उन्हनि जे पुठियुनि ते सिधा थी वेहो। वरी जॾहिं मथनि सवां थी वेहो तॾहिं पंहिंजे पालणहार जी नेमत यादि करियो ऐं चओ त उहो अल्लाह पाक आहे जंहिं हीअ असांखे निवाए ॾिनो ऐं असीं उन जे निवाइण जे कॾहिं ताक़त रखंदड़ न हुआसीं। ही दुआ सफ़र आहे। सुब्हानल्लज़ी सख़्ख़र लना हाज़ा वमा कुन्ना लहू मुक़रिनीन व इन्ना इला रब्बिना लमुनक़लिबून। ऐं बेशक असीं पंहिंजे पालणहार ॾांहुं मोटण वारा आहियूं ऐं अल्लाह लाइ संदसि ॿारनि मां औलाद मुक़ररु कयाऊं। बेशक माण्हू पधिरो बेशुक्र आहे।